जामशोर में किताबी मेले जे ॿिए ॾियारे ते अदबी विहकूं थियूं। सिंधी अदबी बोर्ड पारां 3 ॾींहनि वारे किताबी मेले जे ॿिए ॾींहं ते मेहरान ऐं गुलफुल रिसालनि जी विहक नवाज़ अली शौक़ जी सदारत में कोठाई वई। अदबी विहक में दानिशवर, मुहक़िक़ ऐं अदीब शौकत शोरो, मदद अली, सरफराज़ राजड़, नियाज़ पंवर शागिर्दनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते नालेवारनि अदीबनि मेहरान ऐं गुलफुल रिसालनि ते मकाला पेश कया। विहक में शिरकत कंदड़ अदीबनि खे अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। उन मौक़े ते सीनियर अदीबनि जो चवणु हो त सिंधी अदबी बोर्ड हिकु मान वारो इदारो आहे जंहिं जूं सिंधी ॿोलीअ लाइ तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि। हुननि चयो त सिंधी अदब में मेहरान रिसाले जो तमामु अहम किरदारु आहे। रिसालो तमामु ॾुखिये वक़्त में बि शाया थियो जंहिं जी वरी तारीख़ आहे। ऐं बोर्ड जे चेयरमैन खे गुज़ारिश कंदुसि त हर मौज़ू मुख़्तलिफ़ मौज़ू विरहाए मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ॾिना वञनि ऐं उन्हनि जा उहे जुल्द जेका आहे अदबी बोर्ड पारां शाया कया वञनि त जेके असांजे नौजवान मुहक़िक़नि ऐं ख़ासि करे सिंध जे यूनिवर्सिटियुनि जे सिंधी शोबे जे स्कॉलर लाइ हिकिड़ो रहनुमा किताबनि जी सूरत अख़्तियार कंदा। बहरहाल ही इंतिहाई सुहिणो क़दम आहे जंहिंखे तारीफ़ करे सघिजे थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk